अस्सलातु वस्सलामु अलैका रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका रहमतुल लिल आलमीन। सवाल कयो हाफ़िज़ सईद अहमद। उहो चए त छा औरत वारसनि जी इजाज़त खां बग़ैर निकाह करे सघे थी या न। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औरत जेकॾहिं आकिल बालिग़ आहे, जेकॾहिं वालिदैन जी इजाज़त खां बग़ैर कंहिं बराबरी वारे ख़ानदान में निकाह करे थी त निकाह थी वेंदो, करे सघे थी, शरअन जाइज़ आहे। पर इहो शरअन ऐं इख़लाक़न बेहतर कम नाहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान मजीद में इरशाद फरमायो आहे सूरत बकरा में, हत्ता तनकिह ज़ौजन गैरहू, ऐसी ताईं जो उहा औरत पंहिंजो निकाह करे ॿिए कंहिं मुड़ुस सां। त हिन में तनकिह जी फ़ाइल औरत आहे। इन करे इन मां दलील वठंदे अना फरमाइनि था त औरत पंहिंजो पाण निकाह करे सघे थी। पर यादि रखो त जेकॾहिं औरत नाबालिग़ आहे या चरी आहे त उन सूरत में उहा पंहिंजो निकाह वारसनि जी इजाज़त खां बग़ैर नथी करे सघे। अहिड़ी तरह जेकॾहिं औरत गैर कुफ़ में निकाह कयो, यानी बराबरी वारो ख़ानदान न आहे, उन में निकाह कयाई त उन सूरत में वारसनि खे शरअन इजाज़त आहे त उहे उन औरत जो निकाह टोड़ाए सघनि था। पर इहा बि इजाज़त उन्हनि खे एसी ताईं आहे जेसी ताईं उन औरत खे औलाद न थिए। जेकॾहिं औरत खे औलाद थियो त हाणे वारसनि खे निकाह टोड़ाइण जी इजाज़त न आहे। बहरहाल कुफ़ू यानी बराबरी वारो ख़ानदान जी कीअं ख़बर पए? बराबरी वारे ख़ानदान जी ईअं ख़बर पए त उहो छोकिरो दीन, दियानत, माल, नसब, हसब, कारोबार ऐं तइलीम में औरत सां बराबरि हुजे, उन खां घटि न हुजे, उन खां वधीक भली हुजे, त इहो बराबरी वारो ख़ानदान आहे, इहो कुफ़ू आहे। जेकॾहिं उन में निकाह करे थी त वारस निकाह नथा टोड़ाए सघनि, पर जेकॾहिं उन खां घटि वारे में निकाह करे थी त वारसनि खे निकाह टोड़ाइण जी इजाज़त आहे। रही ॻाल्हि इहा त इमाम शाफ़ी रहमतुल्लाह ताला हिन हदीस मां दलील वठी करे पाण फरमाइनि था त औरत वारसनि जी इजाज़त खां बग़ैर निकाह नथी करे सघे। उहा हदीस मुबारका सुनन अबी दाऊद में आहे। उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा का रिवायत आहे। उन चयो त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अय्युमा इमरातिन नुकिहत बग़ैर इज़्नि मवालीहा फनिकाहुहा बातिलुन। हर उहा औरत जेका वारस जी इजाज़त खां बग़ैर निकाह करे थी त पोइ निकाह उनजो बातिल आहे। इन मां दलील वठंदे इमाम शाफ़ी रहमतुल्लाह ताला फरमाए थो त औरत इजाज़त खां बग़ैर निकाह नथी करे सघे। इन जो जवाबु ॾींदे अना फरमायो आहे त इन हदीस मां मुराद आहे उहा औरत जेका नाबालिग़ हुजे ऐं जेका चरी हुजे, यानी नाबालिग़ औरत ऐं चरी औरत वारसनि जी इजाज़त खां बग़ैर निकाह नथी करे सघे। पर हिन हदीस में बालिग़ जो हुक्म न आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब।